الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ويقولون طاعة فإذا برزوا من عندك بيت طائفة منهم غير الذي تقول والله يكتب ما يبيتون فأعرض عنهم وتوكل على الله وكفى بالله وكيلا. أفلا يتدبرون القرآن ولو كان من عند غير الله لوجدوا فيه اختلافا كثيرا. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। हीअ अल्लाह तबारक व ताला जो वॾो करम ऐं एहसान आहे जो रमज़ान मुबारक खां पोइ ॿीहर इन दर्स जे सिलसिले खे अल्लाह तबारक व ताला शुरू करण जी हिम्मत ऐं तौफ़ीक़ अता फरमाई। गुज़िरियल आयतुनि में 5 सिपारो सूरत निसा रुकू नंबर 11 80 आयतूं बयान थी चुकियूं हूं। 78, 79, 80 इन 3 आयतुनि में अल्लाह तबारक व ताला मुनाफ़िक़नि जे कम अकुलीअ खे बयानु फरमायो, जंहिंमें मुनाफ़िक़नि जो गुफ़्तो ही हुयो, ॻाल्हि उन्हनि जी हीअ हुई कम अकुलीअ वारी, जॾहिं उन्हनि खे का तकलीफ़ पहुचंदी हुई जंग में जिहाद में काफ़रनि मुशरिकनि जे तरफ़ खां त चवंदा हुआ नऊज़ बिल्लाह हुज़ूर सलात सलाम जन जे तरफ़ इशारो कंदे त इहा तव्हांजे करे आई आहे, तव्हां दीन इस्लाम जो नारो हयो, कमु कयो, तालीम दीन इस्लाम जी शुरू कई, पोइ असां ते तकलीफ़ूं ई तकलीफ़ूं आयूं, तव्हां ईअं न कयो आहे त असांजे मथां तकलीफ़ न अचे हा। पर जेकॾहिं का भलाई पहुचंदी हुई त पोइ चवंदा हुआ त उहा अल्लाह ताला जी तरफ़ खां आहे, असांजी तरफ़ खां आहे। अल्लाह तबारक व ताला उन्हनि जी इहा कम अकुली बयानु कंदे फरमायो हो त मा असाबक मिन हसनतिन फमिन अल्लाह व मा असाबक मिन सय्यतिन फमिन नफ्सिक। सोना नबी हक़ीक़त हीअ आहे जेका चङाई पहुचेव थी उहा अल्लाह ताला जी तरफ़ खां आहे, जेका बुराई पहुचेव थी उहा पंहिंजे हथ जी कई कमाई अथव। मां पंहिंजे ॿारनि सां कॾहिं बि बुरो सलूक करणु न चाहींदो आहियां, बल्कि दरगुज़र कंदो आहियां, माफ़ कंदो आहियां, हिसाब न कंदो आहियां, ढर ॾींदो आहियां, मोहलत ॾींदो आहियां, ॿारनो शर्मसार थिए, थोरो बि अफ़सोस करे पशेमान थिए त मां माफ़ कयांसि। मां त इन जे लाइ आहियां इहे सभिनी जूं अकुल जूं ग़लतियूं ऐं कोताहियूं आहिनि जंहिंजे करे हू तव्हांखे इन ॻाल्हि जी तरफ़ मनसूब कनि था त तकलीफ़ूं तव्हांजे करे आहिनि। पोइ अल्लाह तबारक व ताला इन्हनि मुनाफ़िक़नि जे डबल पॉलिसीअ खे, दुरंगीअ खे ॾिठे में या रखे अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व ताला बयानु कंदे हुज़ूर सलातो सलाम जन खे बाख़बर कयो ऐं इन ज़रिए सां दुनिया जे इंसाननि खे बि इन ॻाल्हि जी तालीम ॾिनी त मुनाफ़िक़नि जो किरदारु ही हो, तव्हां पाण खे मुनाफ़िक़नि जे किरदार खां बचाइजो। साईं उहो कहिड़ो हो? पोइ हिननि आयतुनि जे सम्झण खां पहिरियां कुझु ख़ुलासो ऐं शान नुज़ूल ज़हन में अंदरि रखिणो पवंदो त पोइ आयतूं आसानीअ सां सम्झ में अची वेंदियूं। उहो हीअ आहे त हुज़ूर सलातो सलाम जन जे ज़माने में मुनाफ़िक़ माण्हू मुस्लमाननि सां गॾिजी सॾिजी अहिड़े अंदाज़ में रहंदा हुआ जो इन शइ जो अंदाज़ो ई न थींदो हो त कोई मुनाफ़िक़ आहिनि। नमाज़ में बि गॾु हूंदा हुआ, रोज़े में बि गॾु हूंदा हुआ, मामलात में बि गॾु हूंदा हुआ, ॾेती लेती कारोबार माइटी मिटी रिश्तेदारी में बि गॾु गॾु हूंदा हुआ। एतिरे ताईं जो अॼोकिन आयतुनि में अल्लाह जी फरमायो त हुज़ूर सलातो सलाम जन सां दर्स में, वाइज़ में, नसीहत में, बयान में, जुमे में, ईद में गॾु हूंदा हुआ। पोइ ॻाल्हियूं हुज़ूर सलातो सलाम जन वटां ॿुधी, नसीहत जी तालीम ॿुधी करे पोइ चवंदा हुआ त हाज़िर असां मञोसीं, असां इताअत कईसीं,
असां क़बूल कयोसीं, ईअं कंदा। पर जॾहिं उहा महफ़िल पूरी थी पवंदी, उहा निशिस्त बरख़ास्त थींदी, पूरी थींदी, महफ़िल ख़तमु थींदी, त उन खां पोइ ॿाहिरि निकिरी करे पोइ सभु पाण में राति जे टाइम में गॾिजी करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॻाल्हि जे मुख़ालिफ़ तर्ज़ अमल सोचे करे को बंदोबस्तु कंदा। चवंदा त हाणे कहिड़ी तरह सां का तदबीर ठाहिजे त इन ॻाल्हि जी मुख़ालिफ़त शुरू कजे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां जेको वाइदो करे आया, पंहिंजे उन वाइदे जे मुख़ालिफ़ हाणे वरी राति जो सोचूं कंदा, तदबीरूं कंदा, रिथूं रिथींदा त कीअं इन अमल खे, इन कम खे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मशीनरी खे कीअं नाकाम कजे। ॾिठो में यार, इहा हुन दौर में इन्हनि जी आदत बणिजी चुकी। अल्लाह तबारक व तआला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इन ॻाल्हि जी ख़बर ॾेई करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ॾुख ऐं जेको गम हो उहो दूर कयो। ज़ाहिर आहे उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इन ॻाल्हि जी ख़बर पवंदी हुई उन वक़्तु कंहिं न कंहिं माण्हू जे ज़रिए सां, त साईं राति जो तव्हां वटि दर्स में वेही करे या राति जो तव्हां वटि जेके ॻाल्हियूं जंग जूं, जिहाद जूं, तरबियत तालीम जूं, उख़ुवत भाईचारे जूं थियनि थियूं, उहे तव्हां सां ॿुधी करे तव्हां था त हाओ मञोसीं, बिल्कुलु ईअं ई सही आहे। साईं पोइ पंहिंजे मुंहं सां वरी वञी करे पोइ हुनजे मुख़ालिफ़ था सोचनि विया, जेका हाओ करे आया आहिनि हाणे हुनजे उबतड़ था वेठा तदबीरूं रिथूं रिथनि विया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जॾहिं ख़बर पवंदी आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे तकलीफ़ थींदी, ॾुख थींदो, त मुंहिंजा उम्मती, मां उन्हनि जे लाइ केॾो रहमतुल लिल आलमीन आहियां, मां उन्हनि जे लाइ केॾी दिलि में नरमी, उन्हनि जे लाइ शफ़क़त, उन्हनि जे लाइ दुआऊं, उन्हनि जे लाइ केॾी तड़प रखां थो, ऐं हे वरी असां सां गॾु बि आहिनि, वरी मुख़ालिफ़त में बि आहिनि। इहा सोच आहे हिन जी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इहो ग़म थींदो, अल्लाह तबारक व तआला इन ग़म खे दूर करण जे लाइ पहिरियां उन्हनि जे ॻाल्हि खे दोहरायो त हे हीअं था चवनि, व यक़ूलून ताअतुन, सोना नबी इहे चवनि था त क़बूल कयोसीं, वमन तवल्ला फ़इज़ा बरज़ू मिन इंदिक, जॾहिं तो वटां इहे उथी था वञनि, ॿाहिरि था वञनि, बय्यत ताइफ़तुम मिनहुम ग़ैरल्लज़ी तक़ूल, हिकिड़ो टोलो उन्हनि मां मुनाफ़िक़नि मां हिकिड़ो टोलो राति जे पहर में पंहिंजे चयल ॻाल्हि जे उबतड़ था मशवरो कनि, फ़ैसिलो कनि। तोजे साम्हूं चई विया त ताअतुन क़बूलियोसीं, राति जे पहर में वरी मशवरो करे इन मुनाफ़िक़नि मां हिकिड़ो टोलो पंहिंजे सुबुह वारी चयल ॻाल्हि जे उबतड़ मशवरो करे का ॻाल्हि तय था कनि। वल्लाहु यक्तुबु मा युबय्यितून, सोना नबी जेके बि राति जो इहे मशवरा तो जे ख़िलाफ़ कनि था न, अल्लाह उहे लिखंदो थो वञे। तसली थी पई त जॾहिं बि अल्लाह तबारक व तआला न क़यामत क़ाइमु कई, अदालती निज़ाम क़ाइमु कयो, मुनाफ़िक़नि मुस्लमाननि सभिनी जूं जॾहिं तौर हिसाब किताब जूं ॻाल्हियूं थियूं, अल्लाह ताला वटि जॾहिं लिखत में सभु शइ मौजूदु आहे त पोइ हुन वक़्तु त अछा कारा पधरा थी पवंदा। अल्लाह ताला हिकु क़िस्म जी तसली ॾिनी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे, ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इन ॻाल्हि जी ख़बर ॾेई करे इहा तसली बि ॾिनी त इहे तोसां सचा कोन्हनि, इन्हनि जो फ़िक्र बि न कर, फ़अअरिज़ अन्हुम, छॾ इन्हनि खे, फ़अअरिज़ अन्हुम, मुंहुं मोड़ इन्हनि खां, वतवक्कल अलल्लाह, अल्लाह ते भरोसो कर, वकफ़ा बिल्लाहि वकीला, अल्लाह तबारक व तआला काफ़ी आहे कारसाज़ हुजण जे हिसाब सां। ऐं वाकई रब जंहिंजे संभाल जी ज़िमेदारी खणे उनखे ॿिए कंहिंजी ज़रूरत ई कान्हे। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हिकु तरफ़ खां हुननि जी साज़िश ॿुधाए करे बाख़बर कयो वियो, ॿिए तरफ़ खां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे तसली ॾिनी वई त इन्हनि जूं इहे मुख़ालिफ़ सोचूं तदबीरूं तोखे कुझु बि न करे सघंदियूं, असां वटि इहे सभु ॻाल्हियूं मालूम आहिनि, लिखत में आहिनि, का बि ॻाल्हि असांजी कमज़ोर न आहे, कची कान्हे, का बि ॻाल्हि असांजी नऊज़ बिल्लाह ईअं अजाई कान्हे का, सभु सचूं आहिनि। पोइ तूं अहिड़नि माण्हुनि जे बारे में फ़िक्र करे पाण खे बीमार कान्हे छा? अहिड़नि माण्हुनि जे बारे में फ़िक्र करे तूं पंहिंजो पाण खे खपाईंदे छा? फ़अअरिज़ अन्हुम, छॾे ॾे इन्हनि खे, वतवक्कल अलल्लाहि वकफ़ा बिल्लाहि वकीला, अल्लाह ताला ते तवक्कल कयो, अल्लाह ताला काफ़ी आहे तव्हांजे संभाल जे हिसाब सां। हाणे हिन आयत खे जॾहिं पढ़ियोसीं ऐं ख़ुलासो थोरो सम्झोसीं त ज़ाहिरी तौर ते इन आयत मां इहो सबक़ मिलियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह तबारक व तआला ॼण त
मना फरमाई त मुनाफ़िकनि जे बारे में घणो फ़िक्र न कयो। वाकई तव्हां रहमतुल्लिल आलमीन आहियो, पंहिंजे उम्मत ते शफ़ीक़ आहियो, महिरबान आहियो। तव्हांजो ग़म, तव्हांजो फ़िक्र बजाय आहे। हक़ आहे त तव्हांजा इहे उम्मती जेके भिटकियल आहिनि उहे सिधा थी वञनि, सही राह ते अची वञनि। पर बावजूद इन शफ़क़त, महिरबानी, मोहब्बत, हमदर्दीअ जे एॾा वॾा थोरा एहसान कया अथव हिननि ते, पोइ बि जो इहे तव्हांजे ख़िलाफ़ था वञनि। बार बार तव्हांखे इन ॻाल्हि जो तजुर्बो बि थियो आहे। गुज़िरियल आयतूं सॼियूं इन्हनि जे बारे में अलाह ताला ॿुधायूं त हाणे अलाह ताला ॼण त चवणु थो चाहे त हाणे इन्हनि जे बारे में घणो फ़िक्र करे पंहिंजे तवानाइनि खे ज़ाया ॼण त न कयो। हाणे तव्हां जूं हमदर्दियूं, तव्हां जूं तवानायूं दीन इस्लाम जे सरबुलंदीअ जे लाइ पंहिंजे कम सां कमु रखी करे क़दम ब क़दम अॻिते हलायो, इन्हनि जो फ़िक्र छॾियो। इतां सबक़ मिलियो हिकिड़ो, हुज़ूर सलातो सलाम जन खे जेका तालीम ॾिनी वई, इहा तालीम रुॻो हुज़ूर सलातो सलाम जन सां ख़ासि न आई। हीउ क़ुरान इंसाननि जे लाइ हुदल लिन्नास, इंसाननि जे लाइ हिदायत रहनुमाई आहे। इतां सबक़ मिले थो त जेको बि माण्हू दीनी कमु करे थो, दीन जे सरबुलंदीअ जे लाइ महिनत करे थो, पोइ जेतिरी बि करे थो, जहिड़े बि फील्ड में करे थो, जंहिं बि जॻह ते करे थो, दीनी कमु कंदो, दीनी फ़िक्र रखंदो, त उन जे मुखालिफ़त में अहिड़े क़िस्म जा माण्हू बि पैदा थींदा जेके उन सां गॾु बि हूंदा पर पोयां उन जी मुखालिफ़त बि कंदा। अल्लाह ताला इहा बि ख़बर ॾिनी त इहो किरदारु मुनाफ़िक़नि जो हो। जेकॾहिं तव्हां पंहिंजे अंदर खे जंजूड़ ॾिसो जे तव्हांजे अंदर बि इहा शइ आहे, त पोइ यार मुनाफ़िक़नि जो इहो किरदारु हो, तव्हांजे अंदर इहा शइ न हुजणु घुरिजे। मुनाफ़िक़नि जूं आदतूं अपनाईंदव त हिकु ॾींहुं मुनाफ़िक़ थी पवंदव। तंहिंजे करे ईअं न थियो। हिकिड़ो सबक़ मिलियो हिन आयत मां। ॿियो सबक़ हीउ मिलियो, दीनदार माण्हू जेतिरो दीनी महिनत कंदो, उन जे बारे में, उन जे मुखालिफ़त में अहिड़े क़िस्म जा माण्हू उभरंदा, पोइ उहो उन्हनि खे सुधारण जो फ़िक्र छॾे ॾे। इहे कोन सुधरंदा। इन्हनि मुखालिफ़त इन जे लाइ न कई आहे त हाणे उन्हनि ते तव्हां दलील ॾियो, उनखे सेखारियो, उनखे सम्झायो त उहो सुधरी वञनि। हा, तव्हां ख़ूब महिनत करे बि चुका आहियो, करणी बि आहे। जीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो हुकुम आहे, कुंतुम खैर उम्मतिन उख़रिजत लिन्नास, इन बुनियाद ते महिनत कबी, सेखारबो, सुधारबो, तरबियत कबी, तालीम ॾिबी। बावजूद इन्हनि समूरनि ॻाल्हियुनि जे बि जेकॾहिं कोई मुनाफ़िक़त वारो अहिड़ो रवैयो रखे थो त इहा त सेखारे पई त हाणे घणो उन्हनि जे बारे में फ़िक्र करे पाण खे न खपायो, पाण खे न विञायो, अॻिते क़दम ब क़दम पंहिंजे मशीनरीअ खे हलायो, दीनी कम खे जारी रखो। हाणे उन्हनि जो फ़िक्र रखी करे पाण खे बाउंड कंदव, बंदि कंदव, त हाणे तव्हांजी तवानाई ख़राब थींदी, तव्हां नाकाम थींदव, तव्हांजो ब्रेक लॻी वेंदो। पर तवक्कल अला अल्लाह, अल्लाह ते तवक्कल करे अॻिते निकिरी हलो, अल्लाह ताला तव्हांजे संभालण जे लाइ काफ़ी आहे। इहे ॿ सबक़ मिलिया। पोइ अल्लाह तबारक व तआला हाणे जर्नल मुनाफ़िक़नि, मुस्लमाननि समूरनि खे गॾाए करे फरमाए थो, अफला यतदब्बरूनल क़ुरान। छा हिन मुनाफ़िक़नि, मुशरिकनि या मुस्लमाननि खे क़ुरान पाक सम्झ कोन थो अचे? वलक़द यस्सरनल क़ुरान लिज़िक्रि फहल मिन मुद्दकिर। असां क़ुरान पाक खे सफ़ा आसान बनायो आहे सम्झण वारनि जे लाइ। जेको सम्झणु चाहींदो क़ुरान हुनखे सम्झ में ईंदो, सफ़ा सवलो आहे। आहे बि कोई सम्झण वारो? हिते त फरमाई अफला यतदब्बरूनल क़ुरान। पोइ क़ुरान पाक खे गौर वीचार करे सोचनि सम्झनि कोन था। क़ुरान त चिटो पियो आहे। क़ुरान पाक जूं आयतूं त चिटियूं पियूं आहिनि, सोचनि सम्झनि, पढ़नि, सिखनि, सम्झनि। वलो कान मिन इंदि गैरिल्लाहि लवजदू फी इख्तिलाफन कसीरा। छा क़ुरान पाक जे मुतालिक़ ई उन्हनि जो इहो गुमान आहे त क़ुरान अल्लाह जो कलाम कोन्हे? चलो ठीकु आहे, जेकॾहिं अल्लाह ताला जो कलाम कोन्हे, हुननि जी इहा ॻाल्हि थोरे वक़्त जे लाइ क़बूल कयूं बि सही, त पोइ असां त चैलेंजूं करे चुका आहियूं। अल्लाह ताला जो कलाम न आहे त माना कंहिं ॿिए माण्हूअ जो आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो आहे, नऊज़ बिल्लाह, या कंहिं ॿिए राहिब जो आहे, कंहिं ॿिए तालीम याफ़्ता माण्हूअ जो आहे। पोइ माण्हू जॾहिं अहिड़ो कलाम ठाहे सघनि था त तव्हां बि आणियो, ठाहे ॾेखारियो। फ़तू बिसूरतिन मिन मिस्लिही। जे चओ था अल्लाह जो कलाम कोन्हे, माण्हूअ जो आहे, त पोइ तव्हां बि माण्हू आहियो। भले वॾा वॾा अकुलमंद गॾु कयो, वॾा वॾा अरबीदान गॾु कयो, अदब जा माहिर गॾु कयो, यूनिवर्सिटियुनि जा वॾा वॾा जेके प्रोफेसर हुजनि, जेके अदब ते वॾी मालूमात रखंदड़ हुजनि, शेरो शाइरीअ खां वाक़ुफ़ हुजनि, फ़साहत बलागत खां वाक़ुफ़ हुजनि, उहे आणियो। भले गॾु वेही करे हिकिड़ी का आयत ठाहे ॾेखारियो। जॾहिं नथा ठाहे सघो, आजिज़ थी पिया आहियो हर तरह सां, ऐं उन दौर में वाकई बुज़ुर्गनि लिखियो आहे त कोशिशूं थियूं, कोशिशूं उन दौर में थियूं। जीअं रमज़ान जे दर्सनि में बि थी चुको हो, बयानु थी चुको आहे। भेरो ॼारिया थोरो लफ़्ज़ चवां त लबीद नाले हिकिड़ो शाइर हो जंहिं वॾा वॾा शेर लिखिया, पोइ मञिजी वियो, पंहिंजे क़ौम में पाण मञाई,
हिकिड़ो शेर उनजो अहिड़ो मक़बूल वियो जो उहो शेर उनजो काबतुल्लाह जे दीवार ते हिकिड़े तख़्तीअ ते लिखी करे हयो वियो। हर कोई ईंदड़ वींदड़ माण्हू उनजे शेर खे पढ़ी करे वाह वाह उनखे दाद ॾींदो। हिकिड़े मुस्लमान छा कयो, क़ुर पाक जी आयत ॿिए तख़्तीअ ते लिखी करे काग़ज़ ते उन शेर जे भरिसां लटकाए छॾियईं। सुबुह जो सवेर जॾहिं उहो शाइर आयो, परे खां ॾिठईं त मुंहिंजे शेर सां गॾु हिकिड़ी ॿी तख़्ती लॻी पई आहे, उन ते बि कुझु लिखियलु आहे। चईं यार वॾी ज़रूरत आहे हिन माण्हूअ खे, मूं जहिड़ो को शाइर ई दुनिया में कोन्हे, मां सभिनी खां आला आहियां, मुंहिंजे शेर जे मुक़ाबले में हेॾी ज़रूरत आहे। वेझो अची करे जॾहिं ॾिठईं त हीअ त अजीब अंदाज़ में लिखियलु आहे। सम्झी वियो त हीउ जेको कलाम लिखियलु आहे न हिन ते, इहो कलाम के माण्हूअ जो कोन्हे। छो त माण्हू ठाहिया त मां बि त माण्हू आहियां, ठाहींदो आहियां न, मूंखे ख़बर पइजी वई त इहो माण्हू जो ठहियलु कलाम कोन्हे। जॾहिं पढ़ियईं त क़ुर पाक जी आयत हुई, तॾहिं पंहिंजो सभु ॻाल्हियूं छॾे करे चईं अॼु खां पोइ मां मुस्लमान आहियां। वाक़ई इहो कलाम माण्हूअ जो ठहियलु कोन्हे, वाक़ई कंहिं अलाह ताला जे ज़ात जो ठहियलु आहे, इंसान जो कोन्हे। त हाणे ज़ाहिर आहे जेके सोच वीचार कनि था, दिलि व जान सां सम्झण जी कोशिशि कनि था, क़ुर उन्हनि खे बि सम्झ में अचे थो। जेको जेतिरो वधीक अकुलमंद आहे क़ुर उनखे ओतिरो वधीक सम्झ में ईंदो। त पोइ अलाह ताला फरमायो अफला यतदब्बरून क़ुरान, छा पोइ क़ुर पाक जे बारे में सोच वीचार नथा कनि। वलौ कान मिन इंद गैरिल्लाह, जेकॾहिं न मञूं इन्हनि जी ॻाल्हि थोरे वक़्त जे लाइ त चलो अलाह ताला जो कलाम न आहे, माण्हू जो कलाम आहे, त क़ुर पाक में केतिरियूं ई ॻाल्हियूं लवजदू फी इख्तिलाफन कसीरा, क़ुर पाक जूं ॻाल्हियूं केतिरियूं ई तव्हांखे हिक ॿिए जे मुखालिफ़ नज़र अचनि। वॾा वॾा इख्तिलाफ़ क़ुर पाक जे आयतुनि में नज़र अचनि, पर क़ुर पाक जे आयतुनि में ज़रे बराबर बि ला रैब फी शक कोन्हे। क़ुर पाक बतौर फसाहत जे एॾो चिटो आहे जो उनखां वधीक दुनिया में कंहिंजो कलाम चिटो नथो थी सघे। बतौर बलागत में पंहिंजे मानाउनि ऐं मक़सद में एॾो वाज़िह आहे, एॾो चिटो आहे ऐं पंहिंजो मज़बूत मुकमल आहे जो दुनिया में कंहिंजी बि ॻाल्हि एतिरी कामिल ऐं मुकमल नथी थी सघे। हर लिहाज़ सां, लफ़्ज़नि में बि, माननि में बि, मतिलब में बि, सम्झण सम्झाइण में बि उहो इंसान जो फ़र्क़ु आहे। कोई नथो सम्झाए सघे, कोई सम्झाइण में वॾो ज़हीन आहे, उन में फसाहत, इंसान में बलागत, अकुली तौर ते लफ़्ज़नि में जादूगरी आहे हिकिड़ी, सम्झाइण में आसानी थो करे वञे त कंहिंखे वीचारे खे नथो सम्झाइण अचे या पाण खे सम्झ में नथो अचे। उहो इंसान जे अकुल ऐं फसाहत जो फ़तूर आहे, कमी आहे। अलाह ताला क़ुर पाक में कंहिं बि क़िस्म जी कमी का कसर छॾी कान्हे। त पोइ हाणे सम्झण जे लाइ हिकिड़ो सुवाल पैदा थियो, साईं अलाह ताला न फरमाए थो त क़ुर पाक खे सोचनि सम्झनि कोन था, त मां इहा ॻाल्हि साबित थिए थी त हर माण्हू क़ुर पाक खे पाण सोचे ऐं सम्झे, पोइ जंहिंखे जहिड़ो सम्झ में अचे उहो ओहिड़ो अमल करे। सुवाल पैदा थियो, जंहिंखे जहिड़ो सम्झ में अचे उहो ओहिड़ो अमल करे। उनजे लाइ जवाबु ही आहे त क़ुर पाक खे सोचण ऐं सम्झण जे लाइ पहिरियां क़ुर पाक जे अरबी अदब खे सम्झणो पवंदो। छो त अरब माण्हू अरबी ॿोलीअ खे ॼाणनि था, क़ुर पाक वारी अरबी आम दुनिया में जेका मुरविज अरबी ॻाल्हाई वेंदी आहे, लैंग्वेज ज़बान जेका ॻाल्हाई वेंदी आहे, उनखां क़ुर पाक जी अरबी ज़रा थोरी मुख़्तलिफ़ आहे। इन जे करे क़ुर पाक जे अरबीअ खे सिखण जे लाइ अरबी ग्रामर सिखणो पवंदो। क़ुर पाक जे अरबीअ खे सम्झण जे लाइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस पाक खे सिखणो पवंदो। माना ऐं मतिलबु हदीस जेको क़ुर पाक ते ॿुधायो उनखे सिखणो पवंदो। क़ुर ऐं हदीस खे सिखी करे पोइ क़ुर पाक ते गौर फ़िक्र कंदो, पोइ सम्झ में ईंदुसि क़ुर पाक। ईअं ई जेकॾहिं गौर फ़िक्र करे पंहिंजे मर्ज़ीअ ते अणॼाण माण्हू, पोइ उनखे जहिड़ो सम्झ में अचे उहो चवे हा बसि इहा सम्झी आहे, मां ॻाल्हि इहो सही आहे। हे जेके सभु माण्हू मौलवी या मुला या आम माण्हू चवनि था, क़ुर जी मतिलबु ऐं माना ॿुधाइनि था, इहा इहा अजायो आहे। उनजो मिसाल हीअं आहे, हिकिड़ो माण्हू चवे थो हरू भरू मरीज़नि जो इलाजु करणु डॉक्टरनि जे मथां भला लागू छो आहे, जो जंहिंखे सर्टिफिकेट मिलियल हुजे, सनद याफ़्ता हुजे, त पोइ उहो डॉक्टर जो इलाजु करे सघे थो। ईअं ज़रूरी छो आहे मां बि इलाजु कयां थो? अरे बाबा, तो वटि इलाजु करण जे लाइ तालीम आहे, तो मर्ज़ खे सुञाणी थो पहिरियां, पोइ मर्ज़ जो इलाजु कहिड़ी दवा सां थींदो उनखे सुञाणी थो। ईअं धोखे ते ॿुध सुध त कीअं? इहा मिसाल ॿियो ॾियां, हिकिड़ो माण्हू चवे थो रोड, पुलियूं, रस्ता इहे इंजीनियरिंग जे लाइ छो ज़रूरी आहिनि? भला त इंजीनियर हुनजो नक्शो कढे, इंजीनियर ईअं करे, इंजीनियर हुनखे ठाहींदो, बाक़ी ॿिए माण्हूअ जे लाइ ज़रूरी न आहिनि। असां बि ठाहे सघूं था अहिड़ियूं। उनजे लाइ जवाबु आहे त भाई पहिरियां इंजीनियरिंग सीख त सही, तोखे ख़बर त पए त तूं जेका पुल ठाहींदी उहा केतिरो वज़न खणी सघंदी, कहिड़े हिसाब सां लॻंदी, हरू भरू बसि तोखे इजाज़त ॾिनी। दुनिया जी हर शइ
हर कम, हर कारोबार, हर धंधो, हर फैक्ट्री, हर मशीनरी हलाइण जे लाइ सिखणो थो पवे माहिर उस्ताद वटां, पोइ थी उहा शइ उन शइ में कमु करे सघिजे। त छा क़ुर पाक सिखिबो कोन्हे? क़ुर पाक बसि ईअं ई पंहिंजे मर्ज़ी ते माण्हू पढ़े, पोइ जहिड़ो सम्झ में अचेसि उन ते अमल करे। छा पोइ उन माण्हूअ जो अमल सही चइबो? न, क़तान न। अल्लाह तबारक व तआला जो सम्झायो अफला यतदब्बरून क़ुरान, क़ुर पाक में सोच वीचार कनि, माना पहिरियां क़ुर पाक खे सिखण जे लाइ इल्मु सिखनि, क़ुर पाक कहिड़ियुनि शयुनि सां सम्झ में ईंदो उहे शयूं पहिरियां सिखनि, ग्रामर क़ुर हदीस जो सिखनि, अरबी ग्रामर सिखनि, पोइ क़ुर पाक में गौर फ़िक्र कनि, पोइ मुस्तनद कंहिं आलिम जो तफ़सीर पढ़नि। उन जे बावजूद बि जेकॾहिं कंहिं ॻाल्हि में मुंझी पवनि, शक थी पवे, त वरी कंहिं मुस्तनद आलिम जे तरफ़ रुजू करे उन खां सिखी वठनि। इन जा काफ़ी सारा दुनिया में मौजूद आहिनि मिसाल। हिकिड़े ॾखण खे जेकॾहिं किताब लिखियलु ॾिजे, हा न, उहो सॼो कुझु मामिलो हुन किताब में लिखियलु आहे, उनखे काठी बि ॾिजे, काराई बि ॾिजे, हाणे चइजेसि हिन में दरवाज़ो ठाहे ॾे, छा ठाहींदो? कोन ठाहे सघंदो, जेसीं ताईं उहो कंहिं माहिर उस्ताद वटां इहा काराई हलाइणु, कोको हणणु, हथोड़ी हणणु, इहे जेसि ताईं सिखंदो न। अहिड़ी तरह सां ई दर्जीअ जो मिसाल आहे, अहिड़ी तरह सां राज़े जो मिसाल आहे, अहिड़ी तरह सां दुनिया जे अंदरि गाॾियुनि ऐं मशीनरीअ खे ठाहिण वारे मैकेनिक मिस्त्रीअ जो मिसाल आहे। जंहिं लिखियलु किताब पढ़ी करे रुॻो ठाहींदो वञे, ईअं थी कोन थो सघे जेसि ताईं कंहिं माहिर उस्ताद सां पहिरियां सिखंदो न, पोइ वरी उहो लिखियलु किताब ॿुधेसि, पोइ हुन किताब जे रहनुमाईअ सां पोइ हलंदो। त क़ुर पाक जो माहिर जेको अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पहिरियां किताब क़ुर पाक उन जे मथां नाज़िल थियो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सिखियो सम्झो, पोइ हुज़ूर जन सेखारियो। हाणे असां जेको क़ुर पाक सिखण सम्झण जी कोशिशि कंदासीं, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते सां, सहाबा किराम जे सनद सां, हदीस पाक ऐं क़ुर जे वास्ते सां क़ुर खे सम्झंदासीं। तॾहिं अल्लाह तबारक व तआला दुनिया जे माण्हुनि खे सम्झायो त असांजे क़ुर पाक जे मथां बहस उहो करे जंहिंखे इल्मु हुजे, असांजे क़ुर पाक जे ॻाल्हियुनि ते एतिराज़ उहो करे जंहिंखे इल्मु हुजे। जंहिंखे इल्मु न आहे त पोइ ईअं आहे त हर भरू हिकिड़ो माण्हू चवे त इंजीनियरनि जे लाइ ज़रूरी छो आहे पुलियूं ऐं रोड ठाहिण, डॉक्टरनि जे लाइ ज़रूरी छो आहे इलाजु करणु, असां बि करे सघूं था। पोइ अहिड़ा ई जेकॾहिं माण्हू इजाज़त ॾेई करे उन्हनि खे छॾे ॾिजे त पंहिंजे मर्ज़ीअ ते सम्झो, त पोइ दीन न रहंदो। क़ुर जी तालीम क़ुरानी तालीम न हूंदी, उहा मनपसंदि तालीम हूंदी, जंहिंखे जहिड़ो सम्झ में ईंदो ओहिड़ो ई दीन अख़्तियार कंदो। त अल्लाह तबारक व तआला इन आयत जे ज़रिए ॼण त हिकिड़ी तरतीब सां क़ुर पाक खे सिखण जो रस्तो ॾिनो। अल्लाह ताला तव्हां असांखे इन रस्ते ते हलण जी सही माना में तौफ़ीक़ नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।